मेडिकल में पढ़ंदड़ शागिर्दनि पीएमसी जी पॉलिसियुनि खिलाफ किताबनि खे ताला हणी हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं शागिर्दनि आकिब रतड़, अहमद मक्सी, सरमत सियाल ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते शागिर्दनि चयो त पाकिस्तान मेडिकल कमीशन जी नई पॉलिसीअ ऐं नओं निसाब तालीमी दुश्मन ते बदल आहे। पीएमसी जी पॉलिसियुनि सबबि सिंध जे शागिर्दनि जे हक़ तलफ़ी थी रही आहे। हिननि मुतालबो कयो त ताज़ो थियल मेडिकल टेस्टूं रद्द करे ॿीहर वरितियूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। PRSF ऐं RSF मिली करे इहो एहतिजाजी मुज़ाहिरो हिकिड़ो करे रही आहे, जेको हाणोकी जेके हीअं रिज़ल्ट्स आयूं आहिनि नर्सिंग जूं ऐं ॿियूं जेके PMC जे तहत, उहे सभिनी में एॾी वॾी जेका आहे इन्हनि हेर फेर कई आहे ऐं एॾी पंहिंजी नाअहलियत जो मुज़ाहिरो कयो आहे त असां सम्झूं था त उहो हिकिड़ो जेको 18वीं तरमीम खां पोइ तालीम जो इख़्तियार सूबनि खे मिलियो हो, उहो उन्हनि खां खसण खां पोइ हिकिड़ी बदतर सूरत हाल जेका आहे उनजी नज़र आई आहे। ऐं अहिड़ी हवाले सां असां सम्झूं था त जेको तालीम जो वापारु आहे उहो वॾे पैमाने ते वधियो आहे। तालीम जी जेका निजकारी कई पई वञे, शागिर्दनि जी जेके फीसूं वधायूं पई वञनि, उहे सभु जेके आहिनि वॾे पैमाने ते शागिर्दनि खे मुतासिर करे रहियूं आहिनि। ऐं असां सम्झूं था त इहो जेको बि सॼो कारोबार आहे तालीम जे नाले ते ऐं कारोबार जे पंहिंजी हेजमनी क़ाइमु रखण जे लाइ इनखे फौरी तौर ते बंदि कयो वञे ऐं शागिर्दनि जा जेके बि प्योर जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे फौरी तौर ते जेके आहिनि उहे साम्हूं आंदा वञनि। पहिरां हिकिड़ी हूंदी PMDC जेकी 70 सालनि खां मुसलसल हले बि पई, पर हिन साल छा थियो, जेको आहे PTI गवर्नमेंट हिकिड़ी तरमीम आंदी, तरमीम खां पोइ छा कनि PMC ठाही वई जेके PMD डिसॉल्व करे वई। त हुन में छा कयो वियो त जेको हिकिड़ो कैरिकुलम हूंदो, जॾहिं 18वीं तरमीम खां पोइ जेको बि सॼो सूबनि हवाले उहो टेस्ट कंदा। असां चयो त ठीकु आहे, त हुन में जीअं आयो त असांखे इहे यकीन था कयो को बि हिकिड़ो बि क्वेश्चन जेको आहे सिंध सिलेबस खां ॿाहिरि न हूंदा, छो त हर सूबे जा अलॻि अलॻि किताब आहिनि, अलॻि अलॻि बुक आहिनि। असां इहा बि ॻाल्हि मंज़ूर कईसीं, पर जॾहिं टेस्ट थी पूरा 40 मां 40 सवाल ॿाहिरां आया, वरी रिज़ल्ट जॾहिं निकिरी वई त 40 मां 40 सवाल हिकिड़ी बि ग्रेस मार्क न ॾी वई। रहंदो सहंदो जेके असां डिज़र्व कनि पिया उहे कटिया विया आहिनि, जेके सरासर न आहिनि न थियो असांजा मार्क्स खाधा विया आहिनि। असां मुतालबो आहे या त टेस्ट रिकंडक्ट कयो या त मेरिट ते असांजे जेको लिस्ट कढी वञे। आख़िरी ॾींहंनि में ॿुधायो वियो त पंजाब कोर्स ईंदो, पोइ उन नतीजनि में पंजाब जा 74% पास थिया आहिनि, सिंध जा 28% पास थिया आहिनि, 30% पास थिया आहिनि, ख़ैबर पख्तूनख्वा जा बलोचिस्तान जा 33% पास थिया आहिनि। हाणे उन में असां कीअं मालूम करे सघूं असांजा मापा केतिरा आहिनि? हिकिड़ो MCQ कॉपी ईंदी आहे। ॿियो इहो थियो आहे त ॿियनि जे रोल नंबर ते ॿियनि जूं मार्कूं आयूं आहिनि ऐं हिकिड़ो ग़लति निज़ाम कयो आहे। जॾहिं 18वीं तारीख़ में लिखियलु आहे त सूबा ख़ुदि मुख्तियार आहिनि, जेको असां 2 साल कोर्स पढ़ूं था, असां 15 ॾींहंनि में असांखे ॿुधायो वञे त तव्हांजो ॿियो कोर्स आहे, असां टेस्ट में कीअं पेर थींदा। तालीम असांजो आइनी ऐं कानूनी हक़ आहे। जॾहिं PMC वारनि 15 ॾींहं 20 ॾींहं बचाया टेस्ट में, उन्हनि चयो त असां तव्हांखे सिलेबस ॾिनऊं था। सिलेबस उन्हनि जो सॼो पंजाब जो सिलेबस हो, बाक़ी ॿिया सूबा काॾे वञनि? बाक़ी सभु सूबा 3 सूबा 4 हिकिड़े ई पंजाब ते डिपेंड आहिनि छा? हाणे हिकिड़ो पंजाब जो सिलेबस आयो आहे, हाणे हुन मां भई 40 सवाल आउट ऑफ MCQs आहिनि ऐं हीअ चवनि था त असां तव्हांखे सिर्फ़ु 3 सवाल आउट ऑफ MCQs ॾिना आहिनि ऐं चवनि था असां तव्हांखे ग्रेस मार्क्स बि ॾिना आहिनि। वरी चवनि था असां तव्हांखे ग्रेस मार्क्स न आहिनि ॾिना। वरी हाणे असांजे मसइलो टेस्ट में थियो आहे C ऐं D कोड वारा जेके वीचारा ॿार आहिनि उन्हनि खे सफ़ा किराए छॾियो अथनि ऐं 25% सिंध में शागिर्द 25% पास थिया आहिनि ऐं पंजाब जा 73% पास थिया आहिनि। हाणे तव्हां पाण ॿुधायो कहिड़ो इंसाफ़ आहे? असांजा खाधा विया आहिनि। महिरबानी करे PMC खे ख़तमु कयो, SMDC खे बहाल कयो। असांजा मेन मुतालबा 2 आहिनि, या टेस्ट रिकंडक्ट कई वञे या वरी असांखे पंहिंजी ऑफिशियल कैंसर की ॾिनी वञे वेबसाइट ते, जीअं असां पंहिंजो स्कोर पाण ॼण। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।